काज़ी अहमद जे समाजी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। अवामी आवाज़ नेटवर्क जे सॾ ते साथ वेलफेयर पब्लिक स्कूल में शानदार सकाफ़ती तक़रीब थी। तक़रीब में शागिर्दाणियुनि ऐं मोटरवे पुलिस जे अमलदारनि खां सवाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां शिरकत कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते झूमियूं पिणु हयूं वयूं। तक़रीब में शरीक थींदड़ माण्हुनि जो चवणु हो त अहिड़े क़िस्म जी सरगर्मियुनि जो मक़सदु माण्हुनि में शऊर बेदार करणु आहे। सकाफ़ती प्रोग्राम अरेंज किया हुआ जिनमें नंढड़नि ॿारनि में इहा जागरता ॾिनी आहे त सिंध धरती सकाफ़त छा आहे, अजरक ऐं टोपी जी अहमियत छा आहे ऐं असांजा फ़राइज़ छा आहिनि, असां पंहिंजी सिंध धरती लाइ छा करे सघूं था। जीअं हमेशह नेशनल हीरोज़ खे कोड कयो वेंदो आहे, उन्हनि जूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ऐं ख़िदमतूं आहिनि हिन धरती लाइ ऐं असां कहिड़ियूं क़ुर्बानियूं ऐं ख़िदमतूं ॾेई असां पंहिंजे हिन धरती जे इन नाले खे रोशन करे सघूं था ऐं उन नेशनल हीरोज़ जे नाले खे हमेशह ता क़यामत उजागर कंदासीं। उन्हनि चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टोपी अजरक ओढ़े साबित कयो त असां क़दीम सकाफ़त जा वारिस आहियूं। असांखे तारीख़ ॿुधाए थी त 5000 साल पुराणी आहे इहा तहज़ीब ऐं जेका 5000 साल जे दड़े मां असांखे आसार मिलिया उन सबूत मिलिया त तहज़ीब आहे हिकिड़े क़िस्म जी। त असांखे हीअ सबूत आहे त असांखे असां सिंधी आहियूं। हीअ जेके ॿार आहे नंढे प्रोग्राम में मुस्कुराईंदा रहनि था, हीअ अजरक टोपी हीअ असांजी हिकिड़ी सकाफ़त जो निशानियूं आहिनि ऐं असांखे इहे कॾहिं बि न विसरजनि। तक़रीब में शरीक माण्हुनि जो चवणु हो त हू हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाए दुनिया खे क़दीम सकाफ़त ज़रिए अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk